नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल लॻ ट्रैक्टर ड्राइवर खे हथियारबंदनि मोटरसाइकिल समेत अगवा करे वरितो आहे, जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ वारसनि टायर साड़े एहतजाज कयो आहे। ठुल लॻ RD 52 थाणे जे हद ॻोठ बदिलो खोसो मां हथियारबंदनि ट्रैक्टर ड्राइवर खे अगवा करे विया आहिनि। ट्रैक्टर ड्राइवर असलम खोसो मोटरसाइकिल ते पंहिंजे घर वञी रहियो हो त रस्ते ते हथियारबंदनि हिन खे मोटरसाइकिल समेत अगवा करे वरितो आहे। मुगवियुनि जे वारसनि मूजिबि राति देर सां मुगवी फ़ोन करे चयो त घर अचां थो, पर अञा घर न पहुतो है। ॻोठ बदिलो खोसे मां घर ईंदड़ हिन खे अगवा कयो वियो। हिन चयो त मुगवी जो केस दाख़िल करे पुलिस तैयार न आहे। ॿिए तरफ़ गढ़ी हुसैन में अगवा थी ट्रैक्टर ड्राइवर पोरियत मोहम्मद असलम खोसे जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाज कयो आहे। नसरुल्ला चौक ते टायर साड़े रोड ब्लॉक कयो वियो। पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। ॿिए तरफ़ गढ़ी हुसैन पुलिस RD 52 पुलिस पारां हद जी तकरार बंदी तां केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।